अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक भेरे ॿीहर भलीकार खुश आमदीद। प्यारा ॿारो, जीअं त अॼु असांजी मोस्ट अवेटेड सीरीज़ जेका आहे उन जी शुरुआत करी रहिया आहियूं, मतिलबु असांजी टेंस जी सीरीज़। प्यारा ॿारो, टेंस जेका आहे नंढो मिसाल ॾियां त हर वालदीन जेको बि असां वटि ईंदो आहे त उहो असां वटि दाख़िला वठण खां पहिरीं इहो ई चवंदो आहे त साईं असांजे ॿार खे ग्रामर अहिड़े तरीक़े सां सेखारियो जेको असांजो ॿार जेको आहे उहो फर इंग्लिश ॻाल्हाए या झके सां एसे लिखी वञे, लिखण जो ऐं ॻाल्हाइण जो कारीगर थी वञे, माना अंग्रेज़ी ॻाल्हाए सघे। प्यारा ॿारो, इन जे लाइ जॾहिं असां टेंस पढ़ंदा आहियूं त टेंस खे सम्झण जे लाइ हिन खां पहिरीं जेको आहे तव्हांखे पार्ट ऑफ स्पीच जो अचणु ज़रूरी आहे। जीअं पार्ट ऑफ स्पीच, ठीकु आहे, माना ॻाल्हाइण जा जुज़ा, माना हर हिकु लफ़्ज़ जेको आहे उनखे असांखे सम्झणु अचणु घुरिजे त उहो लफ़्ज़ असांखे छा थो चवे, उन लफ़्ज़ जो मतिलबु छा आहे। मिसाल ईअं तव्हांखे ॾियां त असां पार्ट ऑफ स्पीच जेको आहे उन जी हिकिड़ी वीडियो सीरीज़ ठाहे चुका आहियूं। अगरि तव्हांखे पार्ट ऑफ सीरीज़ या पार्ट ऑफ स्पीच नथी अचे त पार्ट ऑफ स्पीच खे सम्झण जे लाइ असांजी प्लेलिस्ट में वञो दीवा क्लास जी ऐं हुनखे सम्झण जी कोशिशि कयो, सम्झी पोइ तव्हां असांजी इन वीडियो ते अचो टेंस वारी में। त प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ी रहिया आहियूं अॼु व्हाट इज़ टेंस। हाणे ॾिसो, टेंस जेको आहे एक्चुअली में टेंस जो मतिलबु हूंदो आहे ज़मानो। सवली सिंधी में वक्त, ठीकु आहे। टेंस में मुराद छा थियो? ज़मानो या वक्त। हाणे टेंस जेको आहे असां हिनखे सम्झण जे लाइ असांखे इहो अचणु घुरिजे त पार्ट ऑफ स्पीच खां पोइ टेंस हली। क्लियर? इहो यादि रखियो, पार्ट ऑफ स्पीच पोइ टेंस। हाणे ॾिसो, टेंस माना ज़मानो, वक्त। टेंस खे असां टिन वक्त या टिन ज़माननि में विरहाईंदा आहियूं। हिकिड़ो हूंदो आहे प्रेज़ेंट। प्रेज़ेंट जो मतिलबु हलंदड़ वक्त, या असां हाल चवंदा आहियूं। समझ में आयो? ॿियो ज़मानो हूंदो, वक्त हूंदो, उनखे पाण चवंदा आहियूं पास्ट, माना गुज़रियल वक्त, जंहिंखे माज़ी तौर पढ़ंदासीं। पास्ट छा हूंदो? माज़ी। ॿियो हूंदो फ्यूचर। फ्यूचर खे असां चवंदासीं मुस्तक़बिल, माना ईंदड़ वक्त। हाणे इन मां तव्हांखे समझ में आयो हूंदो त टेंस जेको आहे उहो टिन हिस्सनि ते या टिन पार्टनि में विरायल आहे। सभ खां पहिरीं प्रेज़ेंट माना हलंदड़ वक्त, हाल, ॿियो पार्ट हूंदो पास्ट माना गुज़रियल वक्त, टियों पार्ट हूंदो ईंदड़ वक्त या फ्यूचर, मुस्तक़बिल। क्लियर? इहे असांजा टे जेके आहिनि, इहे सम्झो टेंस जा टे जेके आहिनि पार्ट आहिनि। टेंस जे टिन वक्तनि खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं हिकिड़ो हिकिड़ो। हाणे कीअं असांखे ख़बर पवंदी त प्रेज़ेंट, पास्ट, फ्यूचर टेंस कहिड़ो आहे? हाणे सिंपल, हिते टेंस खे सम्झण जे लाइ हिकिड़ो हूंदो आहे हेल्पिंग वर्ब, ॿियो हूंदो आहे मेन वर्ब। जॾहिं बि जुमिले में हेल्पिंग वर्ब ऐं मेन वर्ब हूंदो आहे असां उनखे ॾिसी सुञाणे वेंदा आहियूं, जेको छा थो करे असांखे टेंस ॿुधाए थो त कहिड़ो टेंस हूंदो। क्लियर? हेल्पिंग वर्ब, ॿियो मेन वर्ब। त हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे ऐं मेन वर्ब कहिड़ो आहे, इहो असां जॾहिं हिननि जे टेंसन जे बारे में पढ़ंदासीं हिकिड़े हिकिड़े खे त असांखे समझ में ईंदो हेल्पिंग वर्ब छा आहे, मेन वर्ब छा आहे, ऐं इहो असांखे कीअं वक्त थो ॿुधाए या कीअं वक्त थो ॾेखारे। त असां पढ़ंदासीं टेंस में प्रेज़ेंट जे बारे में, पास्ट जे बारे में,
फ्यूचर जे बारे में। प्यारा ॿारो, टेंस के समझण जे लाइ महिरबानी करे थोरो ध्यान सां ऐं पंहिंजो वक़्तु जेको आहे उहो कढे सुठे नमूने वेही सिखिजो, ताकि तव्हांखे ईंदड़ ज़िंदगी में परेशानी न थिए। ऐं असां इंशाअल्लाह कोशिश कंदासीं त तव्हांखे टेंस वारो जेको मसलो आहे या प्रॉब्लम आहे या इहो जेको कॉन्सेप्ट आहे उहो असां तव्हांखे बारीकी सां आसान तरीक़े सां सम्झाइण जी कोशिश कंदासीं। इंशाअल्लाह असां सां गॾु जुड़िया रहिजो। अगरि तव्हां टेंस पढ़ंदव असां सां त उम्मीद आहे त तव्हां सुठे तरीक़े सां इंग्लिश खे लिखी सघो था, ॻाल्हाए सघंदव ऐं सम्झे सघंदव। कोशिश कंदासीं सुठे तरीक़े सां तव्हांखे सेखारण जी। हाणे ॾिसो, असांजा जेके बि टे वक़्त आहिनि इन्हनि खे जेको आहे टेंस में अलॻि अलॻि हिस्सनि में विरायो वियो आहे। हिकिड़ो सभ खां पहिरीं जी पाण पढ़ियोसीं त प्रेज़ेंट टेंस। प्रेज़ेंट टेंस खे चवंदा आहियूं ज़माने हाल। ज़माने हाल हाँ ॾिसो, ज़माने हाल जा असां वटि 4 पार्ट हूंदा आहिनि। हर इन टेंस जा असांखे 4 हिस्सा जेके पढ़ना पवंदा, असां पढ़ंदासीं। हाणे प्रेज़ेंट टेंस जा कहिड़ा हूंदा आहिनि? प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस, माना ज़माने हाल सादो। ज़माने हाल सादो आयो न। हाणे ॿियो पार्ट हूंदो आहे इन जो प्रेज़ेंट कंटीन्यूअस टेंस। ज़माने हाल जारी। प्यारा ॿारो, याद रखिजो त प्रेज़ेंट इंडेफिनिट के असां सिंपल टेंस में चवंदा आहियूं। हिते अगरि तव्हांखे इंडेफिनिट किथे किथे पढ़ाइबो आहे सिंपल, त प्रेज़ेंट इंडेफिनिट ऐं सिंपल बि साॻियो ई हूंदो आहे। ज़माने हाल सादो। ॿियो प्रेज़ेंट कंटीन्यूअस टेंस माना ज़माने हाल जारी। ॿियो पार्ट हूंदो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। ज़माने हाल करीब। चौथो पार्ट हूंदो आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस। ज़माने हाल करीब जारी। हाणे जीअं मूं तव्हांखे चयो त इंडेफिनिट के सादो चइबो आहे, त सिंधी में असां जेको आहे कंटीन्यूअस के प्रेज़ेंट परफेक्ट कंटीन्यूअस के चवंदा आहियूं ज़माने हाल करीब इस्तिमरारी। जारी चऊं या इस्तिमरारी कयूं चऊं, ॻाल्हि साॻी हूंदी आहे। हाणे असां कहिड़ा पार्ट पढ़ियासीं? प्रेज़ेंट जा रिपीट कयूं था। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस, ज़माने हाल सादो, प्रेज़ेंट कंटीन्यूअस टेंस, ज़माने हाल जारी या इस्तिमरारी, प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, ज़माने हाल करीब, प्रेज़ेंट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस, ज़माने हाल करीब जारी। हाणे हिते कंटीन्यूअस जी स्पेल तव्हांजे दिमाग में अची रही हूंदी त छा हूंदो? त कंटीन्यूअस जी स्पेल जेको आहे तव्हां पंहिंजे दिमाग में ॾिसजो त छा हूंदो आहे। ठीकु आहे, त क्लियर? हाणे ॾिसजो, हाणे पाण पढ़ूं था पास्ट टेंस। पास्ट टेंस में छा हूंदो आहे? ज़माने माज़ी। ज़माने माज़ी जा बि 4 पार्ट हूंदा आहिनि, साॻिया पार्ट, खाली नालो थोरो चेंज हूंदो आहे। पास्ट इंडेफिनिट टेंस, ज़माने माज़ी सादो, पास्ट कंटीन्यूअस टेंस,
ज़माने माज़ी जारी। टियों पास्ट परफेक्ट टेंस। ज़माने माज़ी करीब। क्लियर? चौथों पार्ट पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। ज़माने माज़ी करीब जारी। क्लियर? हाणे प्रेजेंट का पो पास्ट टेंस जा असां पढ़ियासीं ज़माने माज़ी जा। पास्ट इंडेफिनिट टेंस ज़माने माज़ी सादो। पास्ट कंटिन्यूअस टेंस ज़माने माज़ी जारी। पास्ट परफेक्ट टेंस ज़माने माज़ी करीब। पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ज़माने माज़ी करीब जारी। हाणे असांजो टियों पार्ट आहे फ्यूचर टेंस माना ज़माने मुस्तक़बिल। हाणे साॻियां त असां पार्ट इन जा पढ़ंदासीं। छा थींदो? फ्यूचर इंडेफिनिट टेंस। हाणे तो सिर्फ फर्क हिकिड़े ही वर्ड जो थिए पियो त असां जेको स्टार्ट कयूं पिया उन टेंस जो। ठीकु आहे? त प्रेजेंट हुयो इंडेफिनिट टेंस, वो पास्ट इंडेफिनिट टेंस, हाणे आहे फ्यूचर इंडेफिनिट टेंस माना ज़माने मुस्तक़बिल सादो। ज़माने मुस्तक़बिल सादो। ॿियो आहे फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। ज़माने मुस्तक़बिल जारी या इस्तिमरारी। टियों आहे फ्यूचर परफेक्ट टेंस। ज़माने माज़ी ज़माने मुस्तक़बिल ज़माने मुस्तक़बिल करीब। चौथों पार्ट आहे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। ज़माने मुस्तक़बिल करीब जारी। हाँ ॾिसो जीअं असां प्रेजेंट जा पढ़ियासीं, फ्यूचर जा पास्ट जा पढ़ियासीं, हिते छा था पढ़ूं? फ्यूचर टेंस जे बारे में। ज़माने मुस्तक़बिल कहिड़ो आहे? फ्यूचर इंडेफिनिट टेंस ज़माने मुस्तक़बिल सादो। फ्यूचर कंटिन्यूअस टेंस ज़माने मुस्तक़बिल जारी। फ्यूचर परफेक्ट टेंस ज़माने मुस्तक़बिल करीब। फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ज़माने मुस्तक़बिल करीब जारी। हाणे असां तव्हांखे हिकिड़ी शइ सेखारियां थो त प्रेजेंट जॾहिं हूंदो त प्रेजेंट जो जेको आहे असां निशानी हूंदी असां वटि हमेशा जुमिले में हूंदो आहे। क्लियर? पास्ट हूंदो त हमेशा असांजे जुमिले में हूंदो हो। फ्यूचर हूंदो त हमेशा जुमिले में हूंदो त ये असांजे टेंसन जूं निशानियूं आहिनि। प्रेजेंट माना आहे, पास्ट माना हो, फ्यूचर माना हूंदो। त प्यारा ॿारो ये हुयो असांजो टेंस जी इंट्रोडक्टरी क्लास जेका हुई वो असां अॼु तव्हांखे कॉन्सेप्ट ॾियण जी कोशिश कई आहे। उम्मीद आहे तव्हांखे समझ में आई हूंदी, तव्हांखे पसंदि आई हूंदी। महिरबानी करे असां सां गॾु जुड़िया रहो ऐं उम्मीद कंदा आहियूं त अगरि अलाह भलाई कंदो त असां महिनत कंदासीं ऐं असां हिकिड़े टेंस जे बारे में तव्हांखे सही तरीक़े सां पढ़ाइण जी कोशिश कंदासीं, सेखारण जी कोशिश कंदासीं। अगर असां ये पार्ट पढ़ंदासीं त डेफिनेटली तव्हां सुठा स्पोकर भी थी सको था, सुठी इंग्लिश ॻाल्हाए भी सको था, सुठी इंग्लिश लिखी भी सको था। त जॾहिं तव्हां इन्हनि टेंसेस जे बारे में पढ़ंदव असां हिकिड़े टेंस जी अलॻि वीडियो ठाहींदासीं। असां सां गॾु ईंदड़ वीडियोज़ में जुड़िया रहो ऐं बेहतरीन तरीक़े सां असां सिखण जी कोशिश कंदासीं। प्यारा ॿारो तव्हांजी वॾी महिरबानी असां सां जुड़ण जे लाइ। हिकु भेरो वरी तव्हांखे दीवा क्लास में भलीकार। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख्यालु रखिजो।